औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनीनि भेनरुनि ऐं भाइरनि खे अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हां सभिनीनि जी दुआउनि सां मां ख़ैर ख़ैरियत सां अमेरिका में पहुची चुकी आहियां पंहिंजे डेस्टिनेशन ते। असल में कंहिं बि शइ खे जॾहिं इंसानु रब्बिल आलमीन जो सहारो वठी ऐं मां सम्झां थी त उन रस्ते ते निकिरी थो पए त अल्लाह साईं मंज़िल आसान करे थो। जीअं त मुंहिंजे पुटु मुसवर अली तव्हां सां मां ॻाल्हि कई हुई त बाए बर्थ हू डिसेबल आहे ऐं हुनजे इलाज जे लाइ मां काफ़ी सारियूं कोशिशूं कयूं, पर किथां बि हुनजो को अहिड़ो फ़ाइदे वारो इलाजु न थियो। पोइ सभिनीनि मूंखे इहो ई सजेस्ट कयो त तव्हां अमेरिका वञो ऐं पंहिंजे ॿार जो इलाजु करायो, अमेरिका में त अधु थी सघे थो। पर तव्हांखे ख़बर आहे त अमेरिका मां पाकिस्तान मां अमेरिका ताईं पहुचणु ॾाढो ॾुखियो आहे। असां वटि वीज़ा जो मिलणु, वरी अप्रूवल थियणु, वरी अहिड़ी अस्पतालुनि जो मिलणु तमामु घणो ॾुखियो आहे। पर जॾहिं मां सम्झां थी त जॾहिं हिकु माउ जो हिकिड़ो अलाह साईं वॾो रुतबो ठाहियो आहे, जॾहिं हिकु माउ कोशिशि करे थी ऐं अलाह जी बारगाह में जॾहिं असां पंहिंजी झोली फैलाईंदियूं आहियूं त मां नथी सम्झां त रब्बिल आलमीन उहा झोली ख़ाली मोटाईंदो आहे। त मां अलाह साईं खे हिकिड़ी हमेशह दुआ रखी, रब्बिल आलमीन जे साम्हूं हिकिड़ो अलाह साईं खे अर्ज़ु रखियो त अलाह साईं हिन महिल जेको पैदा करण वारो बि तूं ई आहे, तकलीफ़ुनि ॾियण वारो बि तूं ई आहे ऐं तकलीफ़ुनि खे मिटाइण वारो बि तूं ई आहे। तोखां सवाइ ॿियो कोई बि न आहे। रब्बिल आलमीन को अहिड़ो रस्तो कढ जो मुंहिंजो हीउ ॿारु पंहिंजे ॿियनि भाइरनि भेनरुनि वांगुरु घुमंदो फिरंदो वते आम माण्हुनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारे, त कोई न कोई किथे न किथे त हिन जो इलाजु ज़रूरु हूंदो। पोइ मां अलाह जो नालो वठी ऐं मां पंहिंजो ऑनलाइन अप्लाई कयो ऐं अमेरिका जी अस्पताल श्राइनर्स नाले सां मूंसां राब्तो कयो ऐं उन्हनि असांखे अप्रूवल मोकिलियो। उन खां बाद में मां वीज़ा लॻाई ऐं असां अॼु तव्हांजे साम्हूं आहियूं। त जेकॾहिं कोई इंसानु कंहिं बि शइ जो पको पह करे थो त रब्बिल आलमीन जे लाइ रस्ता आसान थो करे। मां इहे लफ़्ज़ इन जे करे चवां थी त असांजे पाकिस्तान में काफ़ी सारा मर्द, काफ़ी सारियूं औरतूं, काफ़ी सारियूं ख़वातीन, असांजियूं नियाणियूं ॾाढियूं माना मजबूर लॻियूं पियूं आहिनि। उहे चाहिनि थियूं त असां ॿाहिरि निकिरूं या ॿाहिरि वञी पहुचूं या कुझु पंहिंजे वचन जे लाइ कयूं। त मां उन्हनि जे लाइ इन वीडियो खे रखणु चाहियां पई त मां चवां पई जीअं इंसान खे, हर ख़ातून खे या असांजनि अदनि खे या कंहिंखे हिकिड़ी हिमत मिले। त हिकिड़ी मां ॾिसो पाकिस्तान मां जॾहिं आयमि हेसी ताईं पहुचण में मूंखे 3 ॾींहं लॻी विया, पर इन 3 ॾींहंनि जे विच ते मूंखे कुझु ॾुखियायूं बि आयूं। ॾुखियायूं ईअं आयूं त पाकिस्तान में जंहिं ॾींहुं मुंहिंजी फ़्लाइट हुई उन ॾींहुं मुंहिंजी फ़्लाइट ईअं हुई त पाकिस्तान खां इथोपिया अफ्रीका में स्टे हुयो 2 घंटनि जो। उन खां बाद में वरी मां अफ्रीका मां निकिरी वरी तक़रीबन 18 कलाकनि जे सफ़र खां पोइ मूंखे न्यूयॉर्क पहुचणो हुयो। पर थियो ईअं त पाकिस्तान में तमामु घणी बारिश जे करे फ़्लाइट थी वई लेट। 3 घंटा जॾहिं लेट थी वई त असां जी त फ़्लाइट उथी वई जेका अमेरिका अचणी हुई। त मां जीअं इथोपिया पहुतमि त उन्हनि अफ्रीकन जेके माण्हू हुआ उन्हनि असांखे एयरपोर्ट जे तरफ़ां होटल वग़ैरह ॾिनो ऐं शहर जो विज़िट बि करायो, घुमायो फिरायो। पर ईअं थियो त असांजी जेका उहा फ़्लाइट निकिरी वई, उन जे करे वरी मूंखे उन्हनि चयो त हिन महिल त असां वटां न्यूयॉर्क जे लाइ का बि न्यूयॉर्क जे लाइ फ़्लाइट असां वटि कोन्हे का। उन जे लाइ तव्हां जेकॾहिं चओ त असां तव्हांखे वाशिंगटन DC मोकिलियूं। त मां पुछियो त मुंहिंजे सामान जो छा थींदो? जी तव्हांजो सामान इनशा अल्लाह तव्हांखे अॻ में न्यूयॉर्क पहुची चुको हूंदो। मां चयो ठीकु आहे। असां वाशिंगटन DC पहुतासीं। वाशिंगटन DC मां वरी मां न्यूयॉर्क जॾहिं पहुतमि त मूंखे ख़बर पई त मुंहिंजो सामान त अञा ताईं इथोपिया में आहे। इथोपियन जॾहिं पुछियोसीं उन्हनि खां अफ्रीका वारनि सां त उन्हनि इहो चयो त तव्हांजो सामान मिसिंग आहे। असांखे जीअं ई सामान मिलियो असां तव्हांखे मोकिले छॾींदासीं। हाणे हिकु त परदेस, ॿियो असां वटि सामान कोन, हिकु ख़ातून, नंढो माज़ूर ॿारु गॾु। तव्हां सम्झी सघो था त हिन सॼी सिचुएशन में मां छा महसूसु कयो हूंदो। कुझु घड़ी खन जे लाइ त मां ॾाढो दिलगीर बि थी पियुमि। मां चयो किथे मूं ग़लती त न कई आहे, अकेलो निकिरी अचे पंहिंजे नंढे ॿार सां गॾु, किथे कुझु माना कुझु थी न वञे, कुझु अहिड़ी शइ। ॿियो छा त थधि तमामु घणी। असां पंहिंजनि जेके मां हैंड कैरी बैग में सिर्फ़ु 2 जोड़ा ॿारनि जा खयां ऐं पंहिंजा खयां, सिर्फ़ु उहो हुया। न त मोबाइल चार्जर हुयो, न त वरी मुंहिंजी ॿी जे मोबाइल में फेसबुक हलाईंदी आहियां उहा मोबाइल हुई। हाणे कुझु बि न, का सिम कार्ड बि कोन, कंहिंजो को नंबर बि मूं वटि कोन। हाणे इन सिचुएशन में तव्हां पाण सोचो त कोई मर्द हुजे शायदि त उहो बि घबराइजी वञे। पर इन वक़्त में मुंहिंजी दिलि मूंखे छा चयो, इन माल उसरी युसरा, हर मुश्किल सां गॾु आसानी आहे। जॾहिं रब्बिल आलमीन इहा शइ चई आहे त मां पंहिंजे पाण खे हिकिड़ी तसली ॾिनी त घबराइणो न आहे, परेशान थियणो न आहे। रब्बिल आलमीन जंहिं मूंखे हेसी ताईं पहुचायो आहे अॻिते बि इनशा अल्लाह आसानी पैदा कंदो। ऐं तव्हां यकीन कयो इन सोचण सां ई जॾहिं मां होटल में पहुतमि उते ई फ़ौरन मुंहिंजी अस्पताल वारनि मूंसां राब्तो कयो। मां उन्हनि खे सॼी सिचुएशन ॿुधाई, फ़ौरन मूंॾे गाॾी मोकिलियऊं। उतां मां फ़ौरन निकितमि। ईअं लॻे पियो ॼण जीअं के पेका हूंदा आहिनि, पंहिंजा मालिक हूंदा आहिनि। ईअं इन्हनि माण्हुनि मूंसां एॾो त बहितरीनु, जेके न मुंहिंजी ॿोली ॼाणनि न मूंखे सुञाणनि, जेके हिक ॿिए सां कॾहिं मुलाक़ात बि न थी, पर उन्हनि खे सिर्फ़ु इहा ख़बर पई त हिकु दूर दराज़ इलाइक़े खां पाकिस्तान खां हिकिड़ी ख़ातून अकेली पंहिंजे ॿार खे खणी निकिती आहे।
उहा अचे हिते पहुती आहे, हेॾिन मुश्किलुनि जो सामनो कयो अथई, त उन्हनि यकीन कयो मूंखे माना एतिरी त दिलजाए ॾिनी ऐं मूंखे तमामु घणो एप्रिसिएशन ॾिनी त तव्हां वॾी हिमत जो कमु कयो आहे। तव्हां पाकिस्तान खां निकिता आहियो पंहिंजे बचे खे साण खणी अकेला, एॾो लंबो सफ़र करे, 3 ॾींहंनि जो सफ़र। उन सफ़र में जॾहिं असां ख़बर पई त मुंहिंजो सामान मिसिंग आहे, यकीन कयो असांखे मानी बि कोन वणी। असां बुखा ॾुखिया पहुतासीं, पर मां हिमत न हारी। इन जे करे मां चयो त जॾहिं हाणे इंसानु हिकिड़ो क़दमु रखियो आहे मंज़िल ताईं पहुचण में, इनशा अल्लाह आसानी ज़रूरु थींदी। ऐं पोइ हाणे मां तव्हांजे साम्हूं आहियां, हींअर मां हाउस में पहुची चुकी आहियां। अलाह जा एहसान, त मां हाउस जी वीडियो बि तव्हां सां शेयर कयां थी। अलाह जा एहसान रब्बिल आलमीन जा, त मां पंहिंजे पुट जो चेकअप बि कल्ह करायो हॉस्पिटल में। डॉक्टरनि जी तमामु टीम जेका सॼी आहे तमामु कोऑपरेटिव आहे, तमामु बहितरीनु डॉक्टरनि। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि हिन आख़िर में तव्हांखे इहा चवंदमि त मां हाणे थोरे टाइम खां पोइ इनशा अल्लाह जीअं मां हॉस्पिटल वञा थी, मां डॉक्टरनि सां कल्ह ॻाल्हायो हुयो, मां उन्हनि खे इहो ई चयो हुयो त असांजे पाकिस्तान में मां सम्झां थी त हर शहर में, असांजे मुंहिंजे लाड़काणे शहर सां मुंहिंजो तालुक़ु आहे, त लाड़काणे शहर में मां हर मोड़ ते वीचारा ॿार माज़ूर पिनंदे ॾिठा आहिनि, ॾाढी तकलीफ़ में आहिनि। त मां उन्हनि जे लाइ कुझु करणु थी चाहियां। मां चाहियां थी त उहे ॿार असांजा बच्चा जेके माज़ूर आहिनि, छो त मां हिकु माज़ूर ॿार जी माउ आहियां, त मूंखे अहसासु आहे त ॿार जेके आहिनि माज़ूर जिन घरनि में हूंदा आहिनि, उहो सिर्फ़ु हिकिड़ो ॿार न हूंदो आहे, उनजी सॼी ख़ानदान माज़ूर हूंदो आहे। त उन्हनि ॿारनि जे लाइ मां कुझु करणु थी चाहियां, छो त हीअ अस्पताल सॼी फ्री आहे, हिन जो को बि ख़र्चु कोन्हे, कंहिं बि क़िस्म जो तव्हांजो ख़र्चु न थींदो, मुफ़्त में सॼो इलाजु आहे। उन जे लाइ मां चयो मां डॉक्टरनि खे त मां तव्हां सां हिकिड़ी गॾिजी वीडियो ठाहिणु थी चाहियां, जंहिंमें मां पंहिंजनि माण्हुनि खे इन जे बारे में आगाही ॾियणु थी चाहियां त हीअ अस्पताल कहिड़ी आहे ऐं हिन अस्पताल में अप्लाई कीअं कजे, कहिड़े तरीक़े सां तव्हां हिते पहुचंदो। मां उन जे लाइ तव्हां सभिनीनि जी शुक्रगुज़ार बि आहियां त हमेशह तव्हां मुंहिंजी वीडियो खे घणे खां घणो शेयर बि कयो आहे। पर हीअ जेका मां हाणे ख़ासि वीडियो शेयर कंदमि डाउनलोड अपलोड तव्हां सां, त महिरबानी करे उन वीडियो खे तव्हां घणे खां घणो शेयर कजो, छो त तव्हांजे शेयर करण सां न इनशा अल्लाह ताला जिथे बि असांजे मुल्क जी कुंड कुर्श में के माज़ूर ॿार हूंदा ऐं जंहिंजो इलाजु नामुमकिन आहे उते, उहो इनशा अल्लाह ताला अल्लाह जे हुक्म सां, अल्लाह जे फज़ल सां हिते मुमकिन थी सघे थो। उन जे लाइ तव्हां सभिनीनि जी हिकु दफ़ो ॿीहर मां शुक्रगुज़ार आहियां। अल्लाह अव्हां सभिनीनि जो हामी नासिर, असांखे बि दुआनि में यादि रखिजो त रब्बिल आलमीन असांजी हिते परेशानियूं आसान फ़रमाए। अल्लाह करे ख़ैर ख़ैरियत सां मुंहिंजे बच्चे जो ऑपरेशन बि थी वञे ऐं हू पंहिंजे पेरनि ते बीहण बि शुरू करे। महिरबानी।